अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। इमरान सरकार आवाम खे महांगाईअ जे दुबन में फासाए छॾियो आहे। पाकिस्तान में बांग्लादेश ऐं जंग छॾियल अफ़गानिस्तान खां बि वधीक महांगाई आहे। चंडो अलाहियार में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल चयो त स्टील मिल्स मां 10,000 पोरियत बेरोज़गार कंदड़ सिलेक्टेड हुकूमत पार्लियामेंट पारां बहाल थियल 16,000 मुलाज़िमनि खे बि बेरोज़गार करे छॾियो। नियाज़ी सरकार जे ख़ात्मे लाइ जल्द तहरीक हलंदी, अवाम रस्तनि ते निकिरण लाइ तयारु रहे। सिंध वासी पंहिंजो हक़ वठणु ॼाणनि था। वफ़ाक़ सिंध सरकार खे 3 सालनि दौरान 2900 अरब रुपया ॾिना, पर पैसा सिंध जे अवाम ते ख़र्च करण बदिरां दुबई ऐं लंदन मोकिलिया विया। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त सिंध सरकार सूबे में न पाण कमु करे थी, न ई वफ़ाक़ खे कमु करणु ॾिए थी। सिंध में 13 साल बाद पीपुल्स पार्टीअ जे इक़्तिदार जो ख़ात्मो थींदो ऐं ईंदड़ हुकूमत PTI ठाहींदी। मौलाना फज़ल रहमान सुभाणे जे जलसे खां पोइ ॿीहर बीमार थी पवंदो। शहबाज शरीफ़ ॿुधाए त नून लीग जो सरबराह केरु आहे। PGM जो कराचीअ में जारी सरबराही इजलास ख़त्म। वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ तहरीक खे वधीक तेज़ करण ते इत्तफ़ाक़। इजलास में सुभाणे कराचीअ में ईंदड़ PGM जे जलसे बाबति बि हिकमत अमली जोड़ी वई। PGM इजलास में नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ बि वीडियो लिंक ज़रिए शरीक थिया। वॾे वज़ीर जी PTI सरकार ते तनक़ीद। मुराद अली शाह चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत मुल्क खे तबाह करण ते जशन मल्हायो। वफ़ाक़ी हुकुमराननि मुल्क में महांगाईअ जो तूफ़ान आंदो आहे। सिंध खे पाणीअ जो हिसो न ॾेई सूबे जे अवाम खे बि प्यासो रखियो पियो वञे। अफ़गानिस्तान खे अकेलो छॾियो वियो त नुक़सानु सभिनी जो थींदो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशीअ चयो आहे त भारत खिते जो अमन ख़राबु करणु चाहे थो। अफ़गानिस्तान जी सूरत हाल ख़राबु थी त सभु मुतासिर थींदा। KN शाह वेझो दादूअ खां केस जी ॿुधणीअ तां मोटंदड़ उमेर बाब जी गाॾीअ खे किरास करण जे दौरान MP सरदार चांडियो जे काफ़िले में शामिल गार्ड्स जी गाॾी रस्ते ते बीठल कार सां टकराइजी वई। 3 गार्ड्स ज़ख़्मी। उमेर बाब चांडियो हादिसे जी वीडियो जारी कंदे चयो आहे त कुरहट खां वापसीअ ते सरदार चांडियो जे काफ़िले में शामिल गार्ड्स जी गाॾी असांजे वेझो आणे हिरासा करे हादसो करण जी कोशिशि कई वई। ख़तरो सम्झी वीडियो रिकॉर्ड कई। मुल्क में महांगाईअ जो तूफ़ान माठो न थियो। अचे ऐं खंडु समेत 22 शयुनि जे अघनि में वधीक इज़ाफ़ो। हलंदड़ हफ़्ते दौरान गीहु, कुकिंग ऑयल, ताज़े खीर, ॾही, कुकड़ जे गोश्त, बसरनि समेत 22 शयुनि जे अघनि में इज़ाफ़ो रिकॉर्ड कयो वियो। गिफ्टाणी बल्दियाती इलेक्शन करणु ज़रूरी आहे। बल्दियाती इलेक्शन सां हेठि तबिके खे वॾो फ़ाइदो मिलंदो आहे। 2012 खां पोइ इलाइक़े में तरक़ियाती कम न थी सघिया आहिनि। अहिड़ियूं ॻाल्हियूं सियासी समाजी ऐं बिरोही बिरादरीअ जे मुअज़्ज़ज़ अहसान बिरोही, UC इस्माइल खान बिरोही ऐं UC गिफ्टाणीअ में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां तहज़ियत बैदि मीडिया सां ॻाल्हियूं कयूं। हुननि चयो त बहिराड़ीअ जे ॻोठनि खे बुनियादी सहूलतूं मुयसरु न आहिनि, जंहिं करे अवाम सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। ॾुखे वक़्त में अवाम सां गॾु आहियूं। सिहत ऐं तालीम जो निज़ाम दरहम बरहम आहे। सियासतदान पंहिंजे मुफ़ाद लाइ विढ़नि पिया। अवाम महांगाईअ सबबि बुख ऐं बदहालीअ जो शिकार आहे। पाणीअ जी हथरादू खोट सबबि सरकारी ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। ए सेक्शन थाणे जी हद ताज कॉलोनीअ जी रहवासन कोमल ख़ासकेली पंहिंजे पीउ मोहम्मद बख्श, माउ फौज़िया ऐं 2 मासूम नियाणियुनि सां गॾु नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त 4 साल अॻु मुंहिंजी शादी दानिश ख़ासकेलीअ सां थी हुई। शादीअ खां पोइ मुंहिंजो मुड़ुसु मूंखे ग़लति कमु करण लाइ तंग कंदो हुयो ऐं जॾहिं मां इनकार कयो त मुंहिंजो मुड़ुसु दानिश, ससु बीबी निसानो, इकरा ऐं कावश मूं ते ज़हनी ऐं जिस्मानी टार्चर कंदियूं हुयूं। जंहिंखां पोइ मूंखे मुड़ुसु तलाक ॾेई छॾी ऐं फ़ैसिले में तइ कयो वियो त दानिश ख़ासकेली मूंखे 5 लख रुपया ॾंढु ॾींदो। उन सां गॾु 2 मासूम नियाणियुनि जो ख़र्च अदा कंदो। पर हाणे फ़ैसिले तां फिरी वियो आहे ऐं हाणे दानिश ख़ासकेली ऐं संदसि साथी नासिर बिरोही, इशफाक़ शाह, तनवीर शाह ऐं मटियारी पुलिस जो इंस्पेक्टर मूंखे ऐं मुंहिंजे माइटनि खे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन फ़ैसिले कंदड़ PP अॻवान शिराज शौकत राजभर, DIG SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त मज़कूरा जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूं सां इंसाफ़ कयो वञे। नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां
एहतजाजी मुज़ाहिरो कंदे आईंदे चयो आहे त पटीतनि जे ॻोठ ताज मोहम्मद राजपर में असांजे ज़मीन ते मसालो हलंदड़ आहे, जंहिं तां गुज़िरियल राति पटीतनि पुलिस राति 1 वॻे मौजे सौटन आबिद राजपर, कमर ज़मानो राजपर ऐं उन्हनि जे हारी गफ़ूर अबू कोटो जे ख़र्च ते असांजे घर ते चढ़ाई करे असांजे औरतुनि ते तशदुद करे मुंहिंजे पुटु मुज़म्मिल राजपर खे गिरफ़्तार करण बाद घर मां रोक रक़म, मोबाइल फ़ोन, मोटरसाइकिलूं ऐं ॿियो सामान खणी विया आहिनि, जॾहिं त हिन वक़्तु मुंहिंजे पुट खे नुशर फिरोज़ चालान करे छॾियो आहे। जेको मूंसां ज़ुल्म आहे हुन चयो त मां पुलिस वटि शिकायत खणी वई आहियां, लेकिन पुलिस बि असांजी नथी ॿुधे। हुन मुतालबो कयो त मुंहिंजे पुट खे बाज़ियाब कराए मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मुंहिंजे सौटनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। 13 ॾींहं अॻु कराचीअ मां जिबरी तौर खंबे गुम कयल जिसाफ़ आज़ाद नवाब शाह जे अॻवान ज़ाकिर सैतो खे 13 ॾींहं गुज़री विया संदसि वारसनि ऐं क़ौमी कारकुननि सरापा एहतजाज बणियल। संदसि जे बाज़ियाबीअ लाइ जसकम जिसाफ़ नवाब शाह पारां सरफराज़ मेमण, अली रज़ा ख़ासकेली, साजन मुगैरी, सरफराज़ मेमण, नासिर शाह, संदसि भाउ राजा सैतो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त शागिर्द अॻवान ज़ाकिर सैतो खे शागिर्दनि जे हक़ लाइ जदोजहद करण ऐं सिंध सां इश्क जे ॾोह में जिबरी तौर खंबे गुम कयो वियो आहे। संदसि खे अॼु 13हों ॾींहुं आहे जंहिंजी अञा ताईं ज़ाहिर नाहे कयो वियो, जंहिंजे असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। उन्हनि चयो त शागिर्द अॻवान ज़ाकिर सैतो ते जेकर को ॾोह आहे त उनखे अदालत में पेश कयो वञे। उन्हनि चयो त ज़ाकिर सैतो पुरअमन शागिर्द ऐं सियासी कारकुन आहे, खेसि बिना देर आज़ादु कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। रेवेन्यू खाते टंडवाला यार पारां ज़मीन जे खातनि में फेरफार करे करोड़े रुपयनि जी मुबैना करप्शन करण वारे अमल ख़िलाफ़ सिंध हारी कमेटी पारां कामरेड पीर शुआब, कामरेड जान मोहम्मद रुस्तमानी, अब्दुल गफ़ार रुस्तमानी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त टंडवाला यार में असांजे कारकुननि जी ज़मीन आहे, जंहिंजो खातो पिणु उन्हनि वटि मौजूदु आहे, लेकिन उन बावजूदि रेवेन्यू खाते ज़मीन जे खातनि में फेरफार करे उन ज़मीन ते ॿियनि माण्हुनि खे वेहारे कूड़ा खाता ठाहे ॾिना आहिनि। हुन चयो त पोरियां ताईं हारियुनि जे ज़मीन ते कब्ज़ो ऐं रेवेन्यू खाते जे अमलदारनि जी बेहसीअ जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुन चिता ॾिनो त मज़कूरा ज़मीन जा खाता दुरुस्त करे कब्ज़ो ख़ाली करायो वञे, ॿी सूरत में हारी ऐं मज़दूर रोडनि ते निकिरी रेवेन्यू खाते जे करप्ट अमलदारनि जो घेरो तंग कंदा। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।